लिखियो आहे त हुनखे गिरफ़्तार कर, वो कोर्ट चवंदी न, कोर्ट हुनखे चयो आहे त सरेंडर करो, सरेंडर कंदो पंहिंजे हुनखे वञी। अॼु मोकल जो ॾींहुं आहे, कोर्टूं बंदि आहिनि, सुभाणे आचर जो ॾींहुं आहे, ॿिए ॾियारे टे ॾियारे या हुनखे 18 तारीख़ खां अॻु में पंहिंजे हुन में सरेंडर करणो आहे, सरेंडर कंदो। कोर्ट ऑर्डर त इहो थो लिखे, कोर्ट ऑर्डर इहो थोरी थो लिखे त वञी हिनखे ॿधो। कोर्ट को वारंट कढियो आहे, कोर्ट को लिखियो आहे, तव्हां हुनजो ऑर्डर पढ़ी सघो था। आख़िरी 2 लफ़्ज़नि में जेको लिखियो अथई त बाबा हे हिते मौजूदु न आहे, लिहाज़ा हुनखे इन कोर्ट में सरेंडर करे पाण खे। अच्छा सरदार साहब, तव्हां चओ पिया त सरेंडर कोर्ट लिखियो आहे, गिरफ़्तारी जो ऑर्डर न आहे, उन पोइ पुलिस छापा छाजे करे पई हणे? बाबा पुलिस खे असल में इहो जेका अॼु असांजी रोड ते पई ऐं प्रेशराइज़ करण जी कोशिशि कई, पुलिस हिते आई, हुनखे ऑर्डर दसियोसीं, हे ऑर्डर आहे, तव्हां भली पंहिंजे कोर्ट खे ॾेखारियो, जे कोर्ट चवे त हिनखे वञी गिरफ़्तार कयो अथव त ऑर्डर खणी अचो। जेको जंहिं ऑर्डर जी तव्हां ॻाल्हि था कयो, छा SSP उहो ऑर्डर सही नमूने न पढ़ियो आहे? उहो न पढ़ियो आहे त हुनजी ग़लती आहे, पढ़णु खपे। ॾिसो मुंहिंजा भाउ, कोर्ट हुनजो ऑर्डर रिकॉल कयो आहे, उनखे डायरेक्शन ॾिनी अथई त सरेंडर कयो। अच्छा, सो उन डायरेक्शन मुताबिक़ हू पंहिंजे कोर्ट में जंहिं ॾींहुं कोर्ट हुनजो खुलंदो त उन ॾींहुं कोर्ट में सरेंडर कंदो। अच्छा, पुलिस केतिरा छापा आया आहिनि, किथे किथे छापा आया आहिनि, तव्हांखे केतिरो ईअं चइजे त पुलिस? हिते पुलिस असां वटि घर ॾे आई त हिते असां हुननि खे ऑर्डर ॾेखारियोसीं, ऑर्डर ॾिठो। अच्छा, उमेर रबाब सां ॻाल्हि ॿोल थी आहे, संदसि चवणु आहे त बुरहान खे ख़बर ई त हुनजी ज़मानत रद्द थींदी, उहो उनजे करे कोर्ट में पेश न थियो। बीबी उमेर रबाब खे को इख़्तियार कोन्हे असां खां पुछा करण जो, असां खां पुछा करण जो इख़्तियार कोर्ट खे आहे। जॾहिं कोर्ट पुछा कंदी त असां कोर्ट में उहो जवाबु ॾींदासीं। सरदार साहब, छा ईअं त न आहे त छा तव्हां मतां सम्झंदा हुजो या इहो तासुर जुड़े समाज जो त उमेर रबाब जे एहतजाज जे करे असां गिरफ़्तारी ॾिनी, उन तासुर जे करे त बुरहान गिरफ़्तारी न पियो ॾे? जॾहिं असांखे कोर्ट डायरेक्शन जेका ॾिनी आहे, असां पंहिंजे कोर्ट जी डायरेक्शन मुताबिक़, असां कानून जे मुताबिक़ ॾींदासीं। असांजी कानून चवंदी तव्हां फिलाणे सरेंडर कयो, कानून चवंदी त हिननि खे गिरफ़्तार कंदो, गिरफ़्तारी ॾींदा। कानून पंहिंजे केस में पंहिंजे रिकॉर्ड में इहो चयो कोन्हे, कानून चयो आहे त सरेंडर कयो त सरेंडर कंदासीं कोर्ट। अच्छा, हिन वक़्तु मेहड़ में एॾो वॾो एहतजाज, सिविल सोसाइटी उन्हनि सां गॾु आहे त भली बाबा, सिविल सोसाइटी गॾु हुजे त भली हुजे, सिविल सोसाइटी खे सोचणु खपे, हर माण्हू जी ह्यूमन राइट्स आहे। ईअं थोरी आहे जो बाबा हुनजे चवण सां, अदी जे चवण सां सभु कुझु थी वञे, पोइ अदी जे चवण सां दुनिया खे फाई ॾेई छॾियो, फाई ॾी, ईअं न आहे। उनखे एतिरो पंहिंजो पाण खे कानून जो स्टूडेंट थी सम्झे त उहो किताब खोले कानून जो, कानून छा थी चए, कानून चए थो त हुनखे सरेंडर, जज जो डायरेक्शन कानूनी तौर हुनखे सरेंडर कर थियो अथई त बाबा पंहिंजे कोर्ट में सरेंडर करे। अॼु कोर्ट बंदि आहे, सुभाणे कोर्ट बंदि आहे, ॿिए उहो पंहिंजे कोर्ट में सरेंडर कंदो, हाई कोर्ट में सरेंडर करे, हुन कोर्ट में सरेंडर कंहिं बि कोर्ट में सरेंडर कंदो। मुज़ाहिरीन जो, उमेर रबाब जो, सिविल सोसाइटी जो इहो चवणु आहे त पुलिस जे मथां तव्हां प्रेशराइज़ आहियो, सिंध हुकूमत जो प्रेशर आहे, उनजे करे पुलिस उन में दिलचस्पी नथी वठे। इहो बाबा हुननि जो चवणु आहे न, सिंध हुकूमत जो सिंध हुकूमत कानून, सिंध हुकूमत बि कानून जी पाबंद आहे या कानून खां ॿाहिरि आहे? जी, सिंध हुकूमत बि कानून जी पाबंद आहे। सिंध हुकूमत कानून खां ॿाहिरि नथी वञी सघे। सिंध हुकूमत खे जज साहब इहो न लिखियो आहे त बाबा फिलाणे जी गिरफ़्तारी जे वारंट, जज वारंट कढंदो आहे, जज साहब को वारंट कढियो आहे, जज साहब को पनो को कागज़ जंहिं ते जज साहब इहो लिखियो हुजे त हिन जो नॉन बेलेबल वारंट आहे, तव्हां वञी हुनखे अरेस्ट कयो, न को वारंट निकितल आहे, न को जज साहब इंस्ट्रक्शन ॾिनियूं आहिनि, डायरेक्ट इंस्ट्रक्शन ॾिनियूं अथई त बाबा कोर्ट में सरेंडर करे, कोर्ट में सरेंडर कंदो। अॼु कोर्ट बंदि हुई, सुभाणे कोर्ट बंदि आहे, जॾहिं कोर्ट खुलंदी हुन कोर्ट में सरेंडर कंदो। इस तरीक़े से बिल्कुलु इहो जे उहो असांजे एडमिनिस्ट्रेशन बि सोचणो खपे त कानूनी कार्रवाई सां हलनि, असांखे कोई कोन्हे, कानूनी कार्रवाई त असां कयूं था न, कानून इहो चए थो त असांखे राइट्स आहिनि, हाई कोर्ट बि वञी सघूं था, हो जॾहिं चवे थी त सुप्रीम कोर्ट वञे, भली सुप्रीम कोर्ट वञे,
हाई कोर्ट हुजे, इट्स पार्ट ऑफ द जेको कानूनी तरीक़ेकार आहे उहो हलंदो। बाक़ी कंहिंजे चवण सां न मां ॾोही थींदुमि, न मां जो भाव ॾोही। बिल्कुलु, उहो त अदालत फ़ैसिलो कंदी, पर उन ॾींहुं बुरहान चांडियो तारीख़ ते न वियो, ॿुधणी ते न वियो, उन जा सबब छा? बाबा बीमार हो यार, उन सर्टिफिकेट मौजूद अथसि उते जज साहब वटि, न वियो त वेंदो। भला एतिरनि 4 सालनि में हिकिड़ो ॾींहुं बि त कोन घुसायो अथई। अच्छा, तव्हां उमेर अबाब जे जेके वालिदेन आहिनि उन्हनि जे मथां इहे बि इल्ज़ाम चर्च जा भणंदा रहो पिया, हिन केस सां हुनजो कहिड़ो तालुक आहे? तव्हां वटि जे व्हाट्सएप आहे, तव्हांखे मां मोकिलियां थो उन्हनि जे किरदार जी, त जेको मौक़ुफ़ हितां ॾियनि माण्हुनि खे त साईं तुमनदारी काउंसिल, तुमनदारी काउंसिल जो को मौक़ुफ़ कोन्हे। उहो असल मौक़ुफ़ जेको आहे सो चर्च, शराब ऐं अफ़ीम जे वापारनि जो, हिकिड़े ड्रग माफिया जो। तव्हां जे ड्रग माफिया जे ख़िलाफ़ लिखंदव त उहो तव्हांजे ख़िलाफ़ हिकिड़ो तरीक़ो आहे। अच्छा सर, अगर हुन अच्छा उन मंशा जे केस इन्वॉल्व हुआ त उन टाइम त तव्हां सरदार आहियो, तव्हां सॼी बिरादरी, उन टाइम तव्हां उन्हनि कुझु चयो? बिल्कुलु चयो आहे, मुंहिंजो बाबा ऑन रिकॉर्ड आहे। नारकोटिक्स फोर्स, मिनिस्ट्री डिफेंस, मिनिस्ट्री जो चीफ ऑफ द आर्मी स्टाफ, हिते असां वटि आफ़ीम जो वॾो हिकिड़ो कारोबार आहे, उनखे बंदि कयो। ऑन द रिकॉर्ड आहे, व्हाट्सएप ग्रुप नंबर त मूंखे तव्हांखे मां उहे सभु लेटर मोकिलियां थो, जंहिंसां लिखी हिननि जो जेको वारंट आहे, जेको हिन जे सुप्रीम कोर्ट ताणी उहो केस चालान थियल आहे, हे ॾेखारे अदी को पंहिंजे पीउ जो जेको केस चालान थियल सुप्रीम कोर्ट ताणी उहो केस थी आयो आहे, उन में को ऑर्डर ॾेखारे अदी त हिन जो वालिद साहब जेको आहे न इन में बरी थियल आहे या इहो कूड़ो आहे। अच्छा सरदार कोन थो चवां न, जी जी, इहो त एंटी नार्कोटिक फोर्सिस थी चवनि न, जी हा, उन्हनि जो रिकॉर्ड आहे, अदी वटि को रिकॉर्ड मौजूद आहे। महिरबानी करे तव्हांखे बि ॾेखारे त मुंहिंजो जेको इल्ज़ाम था हणनि, हे हुन केस जी ॻाल्हि था कनि, हिन केस में जेको आहे मुंहिंजो घुर्बल न हो, ऐं हिन केस में जेको आहे सो हे आर्डर आहे घुर्बल हो, त असां वञी ॾेखारियोसीं असांजी हीअ उन मां बरियत थी आहे, ॾेखारे न थी। बिल्कुलु आहे सरदार, तव्हांजो कातिलनि सां को बि तालुक न हो, लाज़मी क़तल त थिया आहिनि न, उन्हनि सां तव्हांजो कातिलनि सां तालुक न हो, त पोइ कातिलनि जो शुरूआती तौर ते तव्हां सां राब्तो छो थियो? मुंहिंजा बाबा ॻाल्हि ॿुधो, हिन जो पीउ असां वटि छो ईंदो? हिन जे पीउ असांजे रोडनि ते बि असांजा इस्तक़बाल छो कया? हिन जो पीउ पंहिंजे भाउ सां पंहिंजो ज़मीनूं गॾु छो वरितियूं? त असांजे राज जा सभु माण्हू आहिनि, साहे चांडियो सभु चांडिया ओड़ो पाड़ो हिते सुञाणियूं था त फैलाणो केरु आहे, मां केरु आहे। पोइ इन जो पीउ छो असांजा इस्तक़बाल कंदो आयो? हिन जा पीउ हिन जे जंहिं घर में वेही प्रेस कॉन्फ्रेंस थी करे त उन घर में असांजी दावतूं छो की, असांखे पटका छो पारायईं? हिकिड़ो पोइ जॾहिं हुननि जा उहे 2 नंबर स्कैंडल खुलंदा विया त हर को हुनखे हाणे हुननि जी मां अदी जेके ॻाल्हियूं करे थी मुंहिंजा था उन ॻाल्हियुनि ते हर को वञे थो, छो जो न्याणी आहे, असां बि चऊं था न्याणी आहे बाबा, पर उहो न्याणी सच ॻाल्हाए, कूड़ छो थी ॻाल्हाए? अच्छा बिल्कुलु, उमेर अबाब हिकु ॿी बि ॻाल्हि करे थी सरदारी निज़ाम जे हवाले सां, जंहिंजी ज़ुल्फ़िकार भुट्टो साहब बि ॻाल्हि कंदो आयो, चए पई त सरदारी निज़ाम जे करे समाज भोगे थो, तव्हां छा था चओ? बाबा सरदारी निज़ाम जेको बि आहे उहो मां सरदार खान न कढियो आहे, हिकिड़ो असांजे वॾनि खां अचे थो। अदी जेका तुमनदारी काउंसिल जो तुमनदारी निज़ाम थी चए उहा कहिड़े तरीक़े जी आहे? उहो छा आहे? उहा तुमनदार छा आहे? उहो तुमनदार कीअं थींदो आहे? उहो ज़रा पुछा करे पुछा कयो न उन्हनि खां। सही, उहो तुमनदार बि त सरदारी निज़ाम आहे। सही, उहो तुमनदार सरदार खां पोइ तुमनदार हूंदो आहे न, उहो तुमनदार छाजो आहे? अदी जो पीउ, अदी जो ॾाढो सॼी उमिरि चोर लोफर, अदी जो ॾाढो जावरनि जे 17 खूननि में मुख्य जवाबदार, 13 खून, हिकिड़ो न 13 खून इन मेड़ तालके में थिया, उन्हनि जो मुख्य जवाबदार। बिल्कुलु सरदार साहब, आख़िरी सवाल तव्हां खां त तव्हां समाज जे अंदरि
चवंदा रहिया आहियो त असां तालीम लाइ बि कमु पिया कयूं, नियाणियुनि लाइ बि कमु पिया कयूं। इन किथे किथे तव्हांजो कमु हली रहियो आहे। ऐं ॿियो इन सां गॾोगॾु त तव्हां जेको सरेंडर हूंदो